लख कुर्ब मोहम्मद पीस सिंधी यूट्यूब चैनल खां अदा जी मोहब्बत वठी आई है बलोचिस्तान खां माशाल्लाह कोयटा खां मां बाय एयर कराची एयरपोर्ट आयुसि ऐं कराची एयरपोर्ट खां सिधो मूं टैक्सी बुक कराए अदा जी मोहब्बत में हाज़िर थियुसि। वॾियूं मोहब्बतूं ॾिनई, यकीन कयो जेका दिलि में तड़प हुई बस उहा प्यास मिटिजी वई। लख कुर्ब अदा नूर मेमण हालाई निमा वारो सदाईं आबाद हुजो, खुशहाल हुजो, ख़ादिम सिंध आहियो, सिंध जी ख़िदमत करे रहिया आहियो। मां नौकर अव्हांजो, मां अव्हांजो नौकर। विरसे जी वाहर कयूं अचे अजरक खे उजागर कयूं अचे जंहिं कई तहज़ीब सां मोहबत जंहिंजी सिंध में निमाया ख़िदमत इहा सभ खे ख़बर